नौशर फिरोज़ में मक़तूला MPA शहनाज़ अंसारी के कुटुंब के मुबैना तौर धमकियूं मिली रहियूं आहिनि। ज़िले इंतज़ामिया खे उन्हनि आगाह भी करे छॾियो आहे। मक़तूला MPA शहनाज़ अंसारी के मुड़ुस डॉक्टर हमीद अंसारी धमकियुनि बाबति नौशर फिरोज़ जी इंतज़ामिया खे ख़त लिखी आगाह करे छॾियो। डॉक्टर हमीद अंसारी जो चवणु आहे त शहनाज़ अंसारी के क़त्ल में मुलविस जवाबदार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। डॉक्टर हमीद अंसारी चयो त शहनाज़ जे घर भातियुनि जी ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे, तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। आगाह कयो आहे त PP जी मक़तूला MPA शहनाज़ अंसारी पंहिंजी ज़िंदगी में भी नौशर फिरोज़ जे SSP ऐं DC खे भी मिलंदड़ इन्हनि धमकियुनि बाबति आगाह कयो, पर उन बावजूद क़त्ल थियल MPA खे ज़िंदगी में को तहफ़्फ़ुज़ न मिली सघियो। मक़तूला MPA शहनाज़ अंसारी जे क़त्ल केस में एक जवाबदार खे उमर कैद ऐं बाक़ी 2 जवाबदारनि खे अदालत आज़ाद कयो, जंहिंखां पोइ हाणे मक़तूला MPA शहनाज़ अंसारी जे कुटुंब जो इहो चवणु आहे, संदसि मुड़ुस जो चवणु आहे त खेनि जवाबदार धमकियूं ॾियनि पिया। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर ज़ाहिद राजपर खां। ज़ाहिद, आगाह कजो, धमकियुनि जो सिलसिलो भी शुरू थी वियो आहे। बिल्कुल मक़तूल MPA शहनाज़ अंसारी के खानदान के मुतमार धमकियूं मिलियूं आहिनि, जंहिं बाबति मक़तूला जो मुड़ुस आहे डॉक्टर हमीद अंसारी उन ज़िले इंतज़ामिया में DC आहे, SSP आहे ऐं अलादरिया खे ख़त लिखियो आहे, जंहिंमें ॼाणायो आहे त शहनाज़ जे क़त्ल में मुलविस जवाबदार खेनि मुतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं सबबि उहे अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार आहिनि। हिन चयो त शहनाज़ जे घर भातियुनि जी ज़िंदगी खे सख़्तु ख़तरो आहे, खानदान खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो। हिन चयो त अॻु में बि शहनाज़ अंसारी ख़त जेको आहे सो मोकिलियो हुयो, पर इंतज़ामिया खेसि तहफ़्फ़ुज़ फराहम न कयो, जंहिं सबबि जवाबदारनि खेसि क़त्ल करे छॾियो। हाणे बि साॻिए जवाबदार आहिनि जेके खेनि धमकियूं ॾेई रहिया आहिनि। सॼी खानदान जेको अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार आहे, छाकाणि त मुतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। शहनाज़ अंसारी बि इंतज़ामिया खे ख़त लिखियो हो, पर पोइ बि उनखे तहफ़्फ़ुज़ न ॾिनो वियो ऐं हींअर बि साॻी सूरत हाल आहे ऐं जेके जवाबदार आहिनि अदालत मां आज़ादु थियण बैदि इंतिहाई मुतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं सबबि हू सख़्तु परेशान आहिनि। करे उन ख़त जेको आहे अला इख़्तियारनि खे लिखी छॾियो आहे, SSP नौशर फिरोज़ खे लिखियो आहे, DC कमिश्नर नौशर फिरोज़ खे लिखियो आहे ऐं अला इख़्तियारनि खे ख़त लिखी छॾियो आहे। जी, महिरबानी ज़ाहिद तफ़सील ॾियण जे लाइ।